तो जल्दी जल्दी तक चंगा साईं दोस्त संगत जो लेखक उस्ताद मंजूर बला साहब के पाण चंग पे मंजूर बला हिते मौजूद सिंध जे पढ़ियल लिखियल वॾे खे ॾिसी मूं जहिड़ो अदना कंदो हिन महिल नथो सारे सघे त छा ॻाल्हायां, छो ॻाल्हायां ऐं कीअं ॻाल्हायां। हूअं बि शायदि ज़िंदगीअ में को हिकिड़ो भेरो भुलिजी सघी तकरीर कई हुजे सो बि पूरी सूरी। सो मुंहिंजे लाइ हिते बि तकरीर करणु माना कुल सिरात पार करणु बराबरि आहे। बहरहाल साईं अमर लगारी जी महिनत खे ॾिसी दिलि चए थो ॿ लफ़्ज़ ॻाल्हायां। घणा साल अॻु हर तरफ़ सावक ई सावक हूंदी, वण टिण बूटा सभिनी पाणी टोर हूंदी, गॾो गॾु पखियूं प्यारियूं मिठड़ियूं ॿोलियूं। मौसम खां गॾु माण्हू तयारियूं करणु लॻा त वरी हाणे गर्मी अचण वारी आहे या हाणे सर्दी अचण वारी आहे, हुन लाइ छा कजे। ईअं आम माण्हुनि जी ज़िंदगी मौसमनि जे चौधारी फिरंदी हुई। कुझु साल थिया माहौल में बिगाड़ आयो, मौसम फेरो खाधो, कॾहिं त मींहुं हाणे ॿोड़ियो विझे त कॾहिं साॻी मौसम ॾुकार कढियो बीठो। ईअं माहौल बिगड़ियो त मौसमूं बदिलियूं ऐं मौसमूं बदिलियूं त माण्हुनि जे ज़िंदगीअ जा तरीक़ा बदिलिया। न सावण रहियो न आड़ आड़ रहियो। मौसम जूं पाणी मस्तियूं शुरू थियूं त माण्हुनि जूं दिलियूं ख़ौफ़ ऐं हिरास वकोरजी वियूं। जेड़ा केॾा बरगत मची वई माहौलियात ऐं मौसमियात वारा हमरा हरकत मची विया त हुन बिगाड़ जा सबब ॻोल्ही ऐं उन्हनि जो हल बि कढनि। दुनिया जे ॻोल्हे ते ग्रीन पीस जहिड़ियूं तंज़ीमूं वजूद में आयूं त ॿिए पासे अरुण दती राय जहिड़ियूं जवानड़ियूं मैदानूं लथियूं। हिते असां वटि वठण थी पर को ख़ासि मवाद हुन सिलसिले में शायदि न छपियो आहे। अहिड़ियुनि हालतुनि में अमर लगारी जी खावड़ी 8 सालनि जी फील्ड रिसर्च खां पोइ हुन मौज़ूअ ते अनोखे अंदाज़ में लिखियो आहे। हिन यार कंहिं पुराणी मालूमात ते ॿधल को किताब लिखण बजाए फील्ड में वञी हक़ीक़तुनि खे ॻोल्हण जी कोशिशि कई आहे। कंहिं ड्राइंग रूम में वेही पना कारा करण बजाए पंध ऐं कुशाला कटिया आहिनि। फितरत सां भला जे हद ताईं चाहत रखंदड़ अमर 40-50 साल अॻुवारी सिंध बजाए अॼोकी सड़ंदड़ पचंदड़ मज़लूम सिंध ॻोल्हे लधी आहे, जंहिंमें दर्द दाऊं कंदे नज़र ईंदा। उहा सिंध जेका सोकड़े खे पंहिंजे पेट ते वेही बर्दाश्त करे, जंहिंजी ज़मीन सां भाणनि जी ज़हरीली दवाउनि ज़ुल्म कयो आहे, जेका असां खां आलूदगीअ जो बोझ पई बर्दाश्त करे। अमर जिते हिन किताब एनवायरमेंट ऐं इकालॉजीअ खे छुयो आहे उते एंथ्रोपोलॉजीअ जूं बि हाल हक़ीक़तूं बयानु कयूं आहिनि। कुदरती माहौल खे पेश आयल ख़तरनि जे करे जिते साइंसदाननि खिलाते वञी इंसानी ज़िंदगीअ जे आसारनि जो जाइज़ो पिया वठनि, उते लेखक कोशिशि करे मौजूदा सिंध जी माहौलियाती गदिलाइण जी मंज़र निगारी कई आहे। हिन यार ते दरिया जे डेल्टा इलाइक़े जो ॻोढ़ो अभ्यास कयो आहे। हीअ अॼुकल्ह जेको पाणीअ जी कोटली खां हेठि खपत ऐं पवंदड़ माहौलियाती असरनि ते टेका टिप्पणी कई पई वञे ऐं वॾा वॾा दिमाग़ हुन में रुधल आहिनि। अमर लगारीअ हुन ॻाल्हि खे ख़ासि लोक अदाब जे गुर खे हथ में खणंदे हिकु झूने जे तजुर्बे मुशहदे जे बुनियाद ते ॻाल्हि कई आहे। छो त लोक अदाब जो धक घुसी नथो सघे। मिसाल तौरु हिन चयो आहे त जेकॾहिं दरिया बादशाह मौजूदु हुजे त समुंड जे पीउ खे था करना आहे त दरिया जी खेछड़ करे आहे। हीउ जेको अमर हिन किताब जो नालो जेको सिंधूअ में समुंड वहे थो रखियो आहे, जंहिं मां लॻे थो त साईं खे हुन सामूंडी खेछड़ वॾो सदमो पहुचायो आहे। गॾो गॾु हिन रिश्तनि जे छेद, जवानीअ जे जोश, माहिगिरनि ते माफ़ियानि पारां थींदड़ ज़ुल्म, लोक ॾाप, लोक किथान, ज़मीनी ज़रखेज़ी, डेल्टा जी रहणी कहणी, लोक रवायतुनि, समाजी पासनि, मेडिकल एंथ्रोपोलॉजी, ॾंढनि ढोरनि, पखियुनि पखणनि, इक़्तिसादी तरक़ीअ में अरबनि जे हथ, बुख ऐं बदहाली, अखलाक़ी क़दरनि जे ख़तमु थियण ते बि रोवण रुनो आहे। ॻाल्हि इहा आहे त जॾहिं पेट जे अंदरां बुख वाका कंदी हुजे त अखलाक़ी क़दर अलाए केॾां हलिया वेंदा आहिनि। उते जे माहिगिरनि जी साॻी हालत आहे। अहिड़ियुनि हालतुनि माहौल या जंगली जीवत हिननि जा पेट भरे नथी सघे। साईं जी किताब में ॿी सांगड़ जी ॻाल्हि थियल आहे। सांगड़ जी मखी ढंढ ऐं ॿेले वारो इलाइक़ो 100 सालनि खां वठी माहौल, आबी जीवत ऐं जंगली जीवत जे लिहाज़ खां शाहूकार रहियो आहे। ढंढनि ढोरनि खां वठी नारे जे कस ताईं, पकसरीअ जे मोरी गाठी अछड़े थर ताईं जंगली जीवत जी भले भले हूंदी हुई। जॾहिं मिठड़ा ऐं खिपरोवा निकिता, ज़मीन जे सीने ते हर वहण लॻा, कालो का जंग अॼो बनियूं बणिया त इलाइक़े जी हर शइ तब्दील थी वई। मथां वरी चोटियारी टाइम थियो त अॻियूं सोजरो चट थी वियो। अमर लगारीअ अहिड़ियुनि तब्दीलियुनि जे करे माहौल ते पवंदड़ असरनि जो जाइज़ो वरितो आहे। उन सां गॾोगॾु हिन नारे जे वागुनि, उन जे बारे में लोक कथाउनि, मखी ढंढ जे पेहोड़ी पखियुनि, मखीअ जी ज़रखेज़ी, उते जे बूटनि, शिकार जे मारामारियुनि, इलाइक़े जे वॾेरनि जे किरदार, मिसकीननि जे बदवान, हरण जी ज़िंदगी ऐं नस्ल कुशे जे सबबनि, कंडीअ जे वण जे बारे में लोक चवणनि, संदसि सकाफ़ती ऐं इक़्तिसादी अहमियत ऐं इस्तेमालु, लतीफ़ साईं जे हुन सां तालुक़, अछड़े थर जी लोक ज़िंदगी,
उठनि जी उते जी ज़िंदगीअ में अहमियत, इंसानी जिबलतनि जे करे जंगली जीवत आबी जीवत खे पहुचंदड़ नुक़साननि ऐं जोखनि जो जाइज़ वरितो आहे। संदसि महिनत खे ॾिसी असां जहिड़नि वात ॻाढ़नि छोकिरनि उन मौज़ूअ ते लिखण जो उत्साह पैदा थियो आहे। जेतोणीकि किताब में लिखियल संदसि ॿोली सादी आहे, पर पढ़ंदड़ जॾहिं हिन किताब खां अंदरि घिड़ी वेंदो त संदसि चस ऐं चाह वधंदो वेंदो, नयूं दिलचस्प हक़ीक़तूं साम्हूं ईंदियूं वेंदियूं ऐं पढ़ंदड़ जे इल्म में बि इज़ाफ़ो थींदो वेंदो। शल हिन यार जी महिनत सजाई वञे। महिरबानी।